साइण ख़ैर सां घर जो कमकार सॼो लही वियो आहे। थां थोबा बि धोई छॾिया अथमि। हाणे वञा थी घर। मासी भला ॻोठ जा हाल अहिवाल ॾे, तव्हांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? साइण ग़रीबनि जी का ज़िंदगी हूंदी आहे छा? मिड़ई वक़्तु पियो गुज़रे। भला बशू हाणे कीअं? साइण कहिड़ी ॻाल्हि थी करी? जहिड़ी धूड़ तहिड़ी छाई, जहिड़ो कालो तहिड़ो अॼु आहे। सॼो ॾींहुं छोरो नशे जे पोयां बसि, ॿियो को कम ई कोन अथसि। मासी तूं चवें त भला बशू जो इलाज मां करायां? ना माना अल्लाह जो शुक्र आहे मुंहिंजे पुट खे हिकु बीमारी कान्हे। मासी नशो बि हिकु बीमारी आहे। मामा हूंदो नशो बीमारी, पर हिनखे नशे जी बीमारी कान्हे, बड़ी नशे जी आदत ॾी अथसि। बसि ॿियो कुझु कोन्हे। अम्मा जे इलाज कराइणो अथई न, तिने सदोरी जो करा। सदोरी खे छा थियो? न न न न न मुंहिंजो मतिलबु आहे त सदोरी जी कर। अधु सालियो आहे न, उन सदोरी जो संग इहो तॻियो न आहे अधु। उन जे पुटु जेको सॼो ॾींहुं वधो वांदो हले वारिस, उन खे ॾेई छॾियो अथसि। हा शादी जी तारीख़ बि ॿधी अथनि। तारीख़ ॿधी छॾी अथनि? नादिर तोखे छा थियो? कुझु न अदीब, को हथ मां थिड़ी वियो। हा बा चंड जी 14 तारीख़। भला मासी कहिड़ी तारीख़ रखी अथनि? अम्मा ॿुधायम न, चंड जी 14 तारीख़। हा मासी इहा त ख़ुशीअ जी ख़बर आहे। साले मिले त मोढा मोकिलिजांसि, मां साले जी दिलि खोले मदद कंदसि। हा ऐं न्यापो ॾींदीसांसि। रोज़ साले मूंसां मिलंदो आहे। चङा मां वञा थी, घर जो कमकार बि थी वियो। छोरो बशू वेठो हूंदो, बुख पाह थींदो हूंदो। जेसीं वञा वञी मानी टुकर ॾियांसि, पोइ वरी नशे जी ॻोल्हा। मां छा कयां, सड़ी मुई आहियां। हाणे भला शइ ॾेखार त सही। घोर तुंहिंजे भाग में शइ अहिड़ी मिली वई आहे जो वञी थिया ख़ैर। हाणे ॾेखारींदे बि या? हा हा ही ॾिस। घोर बेफ़िक्र थी वञ, सफ़ा भली शइ अथई। रुगो अंगुर चोरींदे इन लाशनि जा ढेर हूंदई, ढेर। पैसा बि त भला थो वठी न, मुफ़्त में त कोन थो ॾी। यार घोर मेहणा न ॾे, ईअं ई खणी वञ। हाणे तोसां कहिड़ा हिसाब आहिनि? या तुंहिंजी महिरबानी, पर मूंखे मुफ़्त में न खपे। घोर ॾे त ख़बर भला, ही ओचितो तोखे पिस्टल जी ज़रूरत कीअं पइजी वई? बसि हिकु वारदात करणी आहे। कंहिंखे मारण जो इरादो कयो अथई? न, मारणो कंहिंखे न आहे। हा बाक़ी कंहिंखे अगवा करणो। अगवा? कंहिंखे थो अगवा करी? सुल्तान जूं खंदियूं खणंदे या वरुअ खे थो अगवा करी? सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।